आगाह कयां कि वफ़ाक़ी काबीना गवर्नर पंजाब उमर सरफराज़ चीमा खे हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वफ़ाक़ी काबीना पारां वापडा चेयरमैन जे इस्तीफ़ा ऐं ACC जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पाणी बहिरान जो मसइलो उथारे छॾियो। बिलावल भुट्टो जो चवणु आहे त मुल्क में पाणी खोट सबबि अवाम मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इर्सा सूबनि खे पंहिंजे हिसे जो पाणी फ़राहम न करे रहियो आहे। बिलावल भुट्टो जो चवणु आहे त पाणी जे बहिरान सबबि फ़सलनि खे नुक़सानु थी रहियो आहे। इम्कान ग़िज़ाई बहिरान खे मुंहुं ॾियण लाइ टास्क फोर्स जोड़ियो वञे। वफ़ाक़ी काबीना गवर्नर पंजाब उमर सरफराज़ चीमा खे हटाइण जी मंज़ूरी ॾिनी आहे। वफ़ाक़ी काबीना पारां वापडा चेयरमैन जे इस्तीफ़ा ऐं ECC जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। जॾहिं त परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी काबीना जे इजलास में पाणी बहिरान जो मसइलो उथारे छॾियो आहे। बिलावल भुट्टो जो चवणु आहे त मुल्क में पाणी खोट सबबि अवाम मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इर्सा सूबनि खे पंहिंजे हिसे जो पाणी फ़राहम न करे रहियो आहे। बिलावल भुट्टो जो चवणु आहे त पाणी जे बहिरान सबबि फ़सलनि खे नुक़सानु थी रहियो आहे। राब्तो कयो आहे इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। कुर्बान, आगाह कजो, वफ़ाक़ी काबीना पारां उमर सरफराज़ चीमा खे हटाइण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जॾहिं त इजलास में बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पाणी खोट जो मसइलो बि उथारियो पियो आहे। जी बिल्कुलु, वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर शहबाज शरीफ़ जे सदारत में थियो, जंहिंमें पंजाब जे गवर्नर उमर सरफराज़ चीमा खे हटाइण जे हवाले सां मामले ते गौर कयो वियो। उनजी हतमी मंज़ूरी ॾिनी वई ऐं उन सां गॾोगॾु वापडा चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मुज़म्मिल अहमद खे उनजी इस्तीफ़ा उहा मंज़ूर कई वई आहे। मुल्क में जेका महांगाई वारी सूरत हाल आहे उनजो जाइज़ो वरितो वियो, सियासी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो ऐं उन सां गॾोगॾु जेका इक़्तिसादी मामला आहिनि उन्हनि ते गौर करण सां गॾोगॾु जेको मुल्क में पाणी जो जेको बहिरान आहे उन ते पिणु गौर कयो वियो। ज़रिया ॿुधाइनि त इजलास में पाकिस्तान पीस पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाणी जे हवाले सां मामलो उथारियो ऐं सिंध में जेका पाणी जी खोट आहे उनजी निशानदेही कई ऐं उहो मुतालबो कयो ऐं तजवीज़ ॾिनी त सूबनि में मुनसिफ़ाने नमूने सां पाणी जी विच कई वञे। जी ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां करण लाइ।